ख़बर ईंदासीं। ठटे जी अस्पताल में गैर मयारी दवाऊं हुजण जो इंकशाफ कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर अवां ठट्टो मां शेयर कयो पिया, जिते सिविल अस्पताल में गैर मयारी दवाऊं हुजण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त इंक्वायरीअ लाइ टीम बि अस्पताल पहुची वई आहे। वॾे वज़ीर पारां क़ाइमु कयल इंक्वायरी टीम अस्पताल पहुती आहे। ठटे मां अवां खे अपडेट कयूं पिया। जांच टीम पारां स्टोर रूम समेत मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठट्टो मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ठटे ज़िले जी वॾी सिविल अस्पताल ठट्टो में सिविल अस्पताल ठट्टो समेत ठटे सिजावल ज़िलनि जी 13 अस्पतालनि जो इंतज़ाम संभालींदड़ मर्फ NGO अस्पताल में सहूलियतुनि जी खोट बाबति ताज़ो PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ठटे जे दौरे दौरा शिकायतूं कयूं वयूं हुयूं, जेका पोइ वॾे वज़ीर जे हुकुम ते जांच टीम ठटे पहुती आहे। ठट्टो सिविल अस्पताल समेत मुख़्तलिफ़ जेके ठटे सिजावल जी अस्पतालूं, तहलका अस्पतालूं 4 ऐं रूरल हेल्थ सेंटर जेके आहिनि उन्हनि जो दौरो कयो वियो आहे। जांच कई पई वञे, पर टीम जेका आहे हिन वक़्तु सिविल अस्पताल ठट्टो में मौजूदु आहे, जंहिंमें सिहत खाते हैदराबाद जो डिविजनल डायरेक्टर डॉक्टर अब्दुल हमीद सुमरो, उन सां गॾो गॾु 2 डायरेक्टर आहिनि, डॉक्टर नज़ीर अहमद रिंद ऐं डॉक्टर रुखसाना अचण ते मुश्तमिल टीम सिविल अस्पताल ठट्टो जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो आहे। ख़ासि तौर ते गायनी शोबे जो दौरो कयो आहे, इमरजेंसी सेंटर जो दौरो कयो आहे, सिविल सर्जन जे ऑफिस जो दौरो कयो आहे। उन सां गॾो गॾु मर्फ जी जेका इंतज़ाम हेठि जेको हलंदड़ स्टोर आहे मेन, उन जो दौरो कयो आहे। उन मुख़्तलिफ़ जेके इंजेक्शनूं आहिनि या दवाऊं आहिनि उन्हनि जे हवाले सां आरी पुछा कई आहे, रिकॉर्ड जी जांच पड़ताल कई आहे। उन दौरान अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे, जंहिंमें दिलि जी जेका पटी कढण लाइ ECG जेका आहे रोल आहे उहो बि न हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। उन सां गॾो गॾु ॻोड़ारी औरतनि खे जेको आहे बेम दौरा जेका आहे इंजेक्शनूं उहे नाकारा हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। उन खां अलावा खोड़ सारियूं अहिड़ियूं दवाऊं आहिनि 30 खां मथे जेके एंटीबायोटिक ड्रग्स आहिनि, लाइफ सेविंग ड्रग्स आहिनि, जेके ज़िंदगी बचाइणियूं आहिनि, उहे जेको आहे मुख़्तलिफ़ शोबनि में न हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। उन सां गॾो गॾु जांच दौरान इहो बि इंकशाफ साम्हूं आयो आहे त सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन ऐं ॿिया मुख़्तलिफ़ माहिर डॉक्टर जेके आहिनि एमरजेंसी में उन्हनि जी ड्यूटी लॻाइण हुजणु खपे। उहे उन्हनि जी ड्यूटी एमरजेंसी में न आहे, पर उन्हनि जो रिकॉर्ड में उन्हनि जी एमरजेंसी में ज़ाहिर कई वञे थी। अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं शिकायतूं साम्हूं इहे अचनि पियूं। उन हवाले सां लाॻापियल मुख़्तलिफ़ शोबनि जे जेके इंचार्जनि खे बि टीम तलब करे वरितो आहे ऐं उन्हनि खां समूरो रिकॉर्ड जेको आहे चेक कयो पियो वञे। दवाउनि जा कुझु सैंपल बि हासिल कया विया आहिनि। उन सां गॾो गॾु जेका फोटोग्राफी कई वई आहे स्टोर रूम जी, मुख़्तलिफ़ जेके हवालनि सां एक्सरे ऐं मुख़्तलिफ़ जेके अल्ट्रासाउंड उन्हनि जे मद में जेका चार्ज वसूली थिए पई सरकार जी तरफ़ां फ्री हुजण जे बावजूदि सिविल अस्पताल ठट्टो में, छाकाणि उन्हनि जी वसूली थिए थी, त उन हवाले सां बि मर्फ NGO जे इख़्तियारनि खां सख़्तु पुछाणो कयो वियो आहे। सिहत खाते खां सिविल अस्पताल ठट्टो में जांच शुरू आहे। उन सां गॾो गॾु जेका जांच टीम जो चवणु आहे त ठटे सिजावल ज़िलनि अंदरि 13 जेके अस्पतालूं आहिनि, जंहिंमें 4 तालका अस्पताल आहिनि, मीरपुर साकरो, सिजावल, दड़ो, मीरपुर बठोरो, जाप्ती ऐं चोल जमाली, उन्हनि समेत ठटे जा जेके मीरपुर साकरो शेख ज़ैद अस्पताल आहे, बघाण अस्पताल आहे, घारो अस्पताल आहे, जुमशाही अस्पताल आहे, जेके उहे अस्पतालूं RHC या तालका अस्पताल सभई 13 अस्पतालूं मर्फ NGO वटि गुज़र 5 सालनि खां वठी उन्हनि जे हवाले आहिनि PPE प्रोग्राम तहत, पर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हिन प्रोग्राम तहत जेके मर्फ NGO जे हवाले सां खोड़ सारियूं शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हादसा थियनि था। उनजे दौरान डॉक्टर मौजूदु न हुजनि। ठीकु आहे महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं।